दुख्तर मशरिक़ पाकिस्तान जी पहिरीं चूंडियल वज़ीर आज़म पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी शहीद चेयरपर्सन शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे 15हीं शहादत वारे ॾियारे ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी लेडीज़ विंग नवंदेरो ऐं रतोदरे जे औरत अॻुवाणनि पारां शहीदनि जे मज़ारुनि ॿाहिरां ॾीआ ऐं बेण बतियूं ॿारे शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे भेटा पेश कई। उन मौक़े ते टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे औरत अॻुवाणनि चयो त मोहतरमा शहीद राणी असांजी पूरी दुनिया जी हिकु लीडर मञियल लीडर हुई ऐं हूअ असांजे पाकिस्तान जे हिकु हीरो हुई। जॾहिं असांखां हूअ पाकिस्तान आई असांखां हूअ अलॻि थी वई। यकीन कयो त असांजो पाकिस्तान हिकु यतीम थी वियो हो। जनाब आसिफ अली ज़रदारी साहिबु जॾहिं सभिनी खे सहारो ॾिनो त असांखे पाकिस्तान जो नारो हणी चयईं त असांखे पाकिस्तान खपे। अदी फरियाल टालपर जंहिं पाकिस्तान खे संभालियो सदर आसिफ अली ज़रदारी साहिबु संभालियो ऐं नंढिड़ो असांजो जवान बिलावल भुट्टो ज़रदारी साहब असांजो पाकिस्तान जो हीरो अल्लाह कंदो इंशा अल्लाह ईंदड़ वक़्तु पाकिस्तान जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी साहब थींदो। 27 डिसंबर 15 वर्सी तारीख़ आहे वर्सी आहे। अॼु असां हिते जेको गॾु थिया आहियूं शहीदनि जे मज़ार ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे सरू सलाम पेश करण जे लाइ ऐं ॾींहंनि जी भेटा पेश कई आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 15वीं वर्सी कैंडल्स ॿारे ऐं मेणबतियूं ॿारे उनखे भेटा पेश करण जे लाइ 27 डिसंबर ते असां तालको रतोदेरो ज़िलो लाड़काणो ऐं नवंदेरो सिटी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो औरतुनि खे अॻिते आणण में वॾो किरदारु अदा कयो। शहीद राणीअ जी तस्वीर बिलावल भुट्टो जे सूरत में असां सां गॾु आहे ऐं असांखे उमेद आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बणिजंदो। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवंदेरो।